Biology class 9 लाइ chapter 4 lesson 13 part 3 cell organelles जीवगढ़ जा उज़वा आउं biology जो उस्ताद नजूला चन्ना अवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कहा असांजे जो लेक्चर जो मौजू आहे सेल ऑर्गेनेल्स ऐं असां पार्ट 3 था पढ़ूं जेको फाइनल पार्ट आहे सेल ऑर्गेनेल्स जो सेल ऑर्गेनेल्स में असां एनिमल सेल ऐं प्लांट सेल जे अंदरि जेकी उज़वा मौजूदु आहिनि उन्हनि जे बारे में काफ़ी पढ़ी आया आहियूं बाक़ी कुझु उज़वा बचनि था जेकी असां अॼोके लेक्चर में पार्ट 3 में कंप्लीट कंदासीं वेसिकल्स go through are small membrane bound spherical sacs which facilitate the metabolism, transport and storage of molecules. Vesicles हिकिड़ियूं नंढड़ियूं गोथरियूं थियनि थियूं जिन जो कमु हूंदो आहे शयुनि जी मेटाबॉलिज़म कराइणु या वरी शयुनि खे हिकिड़े हंध खां खणी ॿिए हंध ताईं पहुचाइणु ऐं कुझु शयुनि खे स्टोरेज करे रखणु. Many vesicles are made in the Golgi body and the endoplasmic reticulum are made from parts of the cell membrane. ये वेसिकल्स टिनि हंधनि ते ठहंदियूं आहिनि या त इहे ठहंदियूं आहिनि एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम मां त जेकी हुते प्रोटीन तयारु थियनि थियूं उन्हनि खे खणी करे अची पहुचाइनि गोल्जी बॉडी वटि. हाणे वरी गोल्जी बॉडी जे अंदरि इहे प्रोटीन जेके आहिनि मॉडिफाई थींदियूं या लिपिड या मॉलिक्यूल मॉडिफाई थींदा आहिनि त वरी हितां इहे मॉडिफाइड लिपिड्स ऐं प्रोटीन्स खे वरी हुतां ॻोथरियूं ठहंदियूं आहिनि उन्हनि खे हितां खणी वरी ट्रांसपोर्ट कंदियूं आहिनि ॿियनि डेस्टिनेशन्स ते. सो गोल्जी बॉडी जे अंदरि बि इहे वेसिकल्स ठहंदा आहिनि एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम में बि ठहंदा आहिनि या वरी सेल मेम्ब्रेन जे पार्ट्स मंझां पिणु इहे वेसिकल्स तयारु थींदियूं आहिनि. वेसिकल्स कैन बी क्लासिफाइड अकॉर्डिंग टू देयर कंटेंट एंड फंक्शन. वेसिकल्स खे उन्हनि जे कम ऐं उन्हनि जे अंदरि मौजूदु मादे जे बुनियाद ते विराए सघिजे थो. मिसाल जे तौर ते ट्रांसपोर्ट वेसिकल्स जो कमु इहो हूंदो आहे त उहे मॉलिक्यूलनि खे हिकिड़े हंध खां खणी ॿिए हंध ताईं वञी करे ट्रांसपोर्ट कराइनि. लाइसोसोम्स गोल्गी बॉडी में ठहंदड़ हिकिड़ा मादा आहिनि जिन जे अंदरि पावरफुल डाइजेस्टिव एंजाइम्स मौजूदु हूंदा आहिनि that can potentially digest the cell. इन्हनि लाइसोसोम्स में एतिरी त सघ हूंदी आहे जो इहे जीव घरड़े खे पिणु डाइजेस्ट करे सघनि था. जीव घरड़ो जॾहिं पंहिंजी उमिरि पूरी कंदो आहे गोल्जी बॉडी मां इहे निकिरंदड़ डाइजेस्टिव एंजाइम्स लाइसोसोम्स उन पूरे जीव घरड़े खे ख़तमु करे छॾींदा आहिनि हज़म करे छॾींदा आहिनि. These powerful enzymes can digest cell structures and food molecules. आमतौर ते इहे पावरफुल एंजाइम्स उहे सेल स्ट्रक्चर्स हज़म कंदा आहिनि जिन जो कमु पूरो थियो हुजे या उहे बेकार थी चुकियूं हुजनि ऐं वरी खाधो मिसाल जे तौर ते कार्बोहाइड्रेट या प्रोटीन उन्हनि जी डाइजेशन में पिणु लाइसोसोम्स इन्वॉल्व हूंदा आहिनि. लाइसोसोम्स आर abundant in animal cells that ingest food through food vacuoles. फूड वैक्यूल जेके एनिमल सेल्स में ठहंदा आहिनि उन्हनि जे अंदरि इहे लाइसोसोम्स मौजूदु हूंदा आहिनि ऐं इहे खाधे खे इंजेस्ट करण जो कमु कंदा आहिनि ऐं पोइ उनखे हज़म कंदा आहिनि. वैक्यूल्स खाल तव्हां इहो 6, 7, 8 जी साइंस में पिणु पढ़ियो आहे त ॿूटनि जे जीवगढ़ में हिकु तमामु वॾो सेंट्रल जॻह ते खाल मौजूदु हूंदो आहे. उन खाल जे अंदरि लूणियाट मादनियात बेकार मादा ऐं ग्लूकोज़ जमो थियल हूंदो आहे जॾहिं त जानवरनि जे जीवगढ़ में वरी सेंट्रल पोज़ीशन ते मर्कज़ हूंदो आहे. बाक़ी उन में थोरा पासनि ते किथे किथे नंढा वैक्यूल मौजूदु हूंदा आहिनि ऐं उमूमन त वरी ईअं बि थींदो आहे त जानवरनि जे जीवगढ़ में खाल जेके आहिनि उहे हुजनि ई न. Fluid filled spaces that occur in the cytoplasm of plant cells but are very small are completely absent in animal cells. वैक्यूल छा आहिनि? ॿूटनि जे जीवगढ़ जे साइटोप्लाज़म जे अंदरि मौजूदु पाणियाट सां भरियल हिकिड़ो स्पेस थींदो आहे ऐं जानवरनि जे जीवगढ़ में इहे या त मुकमल तौर ते एब्सेंट हूंदा आहिनि या वरी तमामु थोरे तादाद में मौजूदु हूंदा आहिनि. A selectively permeable boundary called the tonoplast surround the vacuole. इन वैक्यूल जे ॿाहिरां जेको पर्दो थींदो आहे उनखे असां टोनोप्लास्ट ॾींदा आहियूं. The vacuole contains cell sap which is a liquid consisting of water, mineral salts, sugars and amino acids. इन वैक्यूल जे अंदरि जेका रस थींदी आहे उन में पाणी, मिनरल साल्ट्स, शुगर्स ऐं अमाइनो एसिड्स मौजूदु थींदा आहिनि. The vacuole plays an important role in hydrolysis, excretion of cellular waste, storage of water, organic and inorganic substances. ॿूटनि जे अंदरि वैक्यूल जी तमामु घणी अहमियत आहे. हाइड्रोलाइसिस जो कमु वैक्यूल जे अंदरि थींदो आहे. सेल जे अंदरि जेकी बि बेकार मादा पैदा थियनि था उन्हनि खे ख़ारिज करणु पिणु वैक्यूल जो कमु हूंदो आहे. पाणी जमा करे रखणु, नामियाती ऐं गैर नामियाती मादा जमा करे रखणु पिणु वैक्यूल जो कमु हूंदो आहे.
ॿूटनि जे जीव गरण जे अंदरि लाइज़ोसोम्स तमामु घणे तादाद में हूंदा आहिनि ऐं वरी वैक्यूल जेको आहे उहो ॿूटनि जे अंदरि हिकिड़ी मरकज़ी हैसियत सां मौजूदु आहे। हुते जानवरनि जे जीव गरण में जेको कमु लाइज़ोसोम्स कंदा आहिनि, ॿूटनि जे जीव गरण जे अंदरि इहो ई कमु वैक्यूल सर अंजाम ॾींदो आहे। Centrioles. Animal cells contain a special organelle called a centriole. जानवरनि जे जीव गरण में हिकिड़ी ख़ासि बनावट थींदी आहे जंहिंखे असां चऊं था सेंट्रियोल। इहो सेंट्रियोल सिलेंड्रिकल ट्यूब लाइक स्ट्रक्चर्स मां ठहियल हूंदो आहे, जेकी 27 तक़रीबन हूंदा आहिनि ऐं असां उन्हनि खे सॾींदा आहियूं माइक्रोट्यूब्यूल। 27 माइक्रोट्यूब्यूल गॾिजी करे हिकिड़ो सेंट्रियोल ठाहींदा आहिनि। इहे सेंट्रियोल जीव गरण जे अंदरि हिकिड़ी ख़ासि परपेंडिकुलर बनावट में जॾहिं बीहंदा आहिनि त असां उन इहा बनावट खे चवंदा आहियूं सेंट्रोसोम। इन सेंट्रियोल जो कमु इहो हूंदो आहे त जीव गरण जी डिवीजन जे वक़्तु इन मंझां सेंट्रियोल मंझां हिकिड़ा धागा ॿाहिरि निकिरंदा आहिनि जंहिंखे चइबो आहे, असां चवंदा आहियूं स्पिंडल फाइबर्स। हाणे इहे स्पिंडल फाइबर्स ॿाहिरि निकिरंदा आहिनि त उहे क्रोमोसोम्स छा कंदा आहिनि त छिके जीव गणनि जे ॿिनि पोलनि ॾांहुं उन्हनि खे विराईंदा आहिनि। इहे क्रोमोसोम्स अलॻि थी वेंदा आहिनि त उन्हनि जो चौधारी वरी न्यूक्लियस ठहंदो आहे ऐं न्यूक्लियस जो चौधारी वरी साइटोप्लाज़म ईंदो आहे। ईअं ॿ धीअर जीव गरणा ठही तयारु थींदा आहिनि। ॿूटनि जे जीव गणनि में सेंट्रियोल्स मौजूदु न हूंदा आहिनि। उन्हनि जी जॻह ते हिकिड़ी ख़ासि क़िस्म जी प्रोटीन मौजूदु हूंदी आहे जंहिंखे चइबो आहे ट्यूब्यूलिन। उहा इहो सेंट्रियोल्स जो ई कमु कंदी आहे। Plastids. Plastids are involved in the synthesis and storage of food and are necessary for essential life processes like photosynthesis, etc. etc. Plastids हिकिड़ा अहिड़ा ऑर्गेनेल थियनि था कि ख़ासि तौर ते ॿूटनि जे जीव गणनि में मौजूदु हूंदा आहिनि ऐं ॿूटनि जे अंदरि फोटोसिंथेसिस जहिड़ो जेको कीमियाई अमल आहे, बायोकेमिकल अमल आहे, उहो प्लास्टिड जो हिकिड़ो क़िस्म आहे क्लोरोप्लास्ट। उन जी बदौलती थींदो आहे। इन ई क्लोरोप्लास्ट खां अलावा क्रोमोप्लास्ट ऐं लियोकोप्लास्ट जहिड़ा प्लास्टिड्स पिणु ॿूटनि में मौजूदु थींदा आहिनि। क्रोमोप्लास्ट जो कमु हूंदो आहे त ॿूटे खे रंग फ़राहम करे। इन जे करे ॿूटनि जे अंदरि तव्हांखे सावा, नीरा, फिका, ॻाढ़ा गुल नज़र ईंदा आहिनि। ऐं लियोकोप्लास्ट जेको प्लास्टिड आहे उनजो कमु हूंदो आहे आयल्स वग़ैरह तयारु करणु ऐं महफ़ूज़ करे रखणु। इहे प्लास्टिड्स जेके आहिनि जानवरनि जे जीव गण में मौजूदु न आहिनि हूंदा। क्लोरोप्लास्ट हिकु ख़ासि क़िस्म जो प्लास्टिड थींदो डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल थींदो आहे। इन क्लोरोप्लास्ट जे अंदरि स्ट्रोमा मादो थींदो आहे जेको जेलीनुमा सब्सटेंस मौजूदु हूंदो आहे। इहो क्लोरोप्लास्ट जे अंदरि मौजूदु हूंदो आहे, भरियल हूंदो आहे। इन स्ट्रोमा जे अंदरि हिकिड़ा तह तव्हांखे नज़र ईंदा जिनखे असां चवंदा आहियूं ग्रेना। ही हिकिड़ो ग्रेनम आहे ऐं इन्हनि चमो जेके सभई इहे तव्हांखे बनावतूं नज़र अचनि थियूं इन्हनि खे गॾाए करे प्लूरल में असां छॾींदा आहियूं ग्रेना। हाणे इहो ग्रेनम जेको आहे उन में तव्हांखे डिस्क्स नज़र अचनि थियूं, सिकनि नुमा बनावतूं। इन्हनि खे असां सॾियूं था थाइलेकाइड डिस्क। थाइलेकाइड डिस्क जे मथां ई क्लोरोफिल मालिक्यूल मौजूदु हूंदा आहिनि जिनखे असां ग्रीन पिगमेंट छॾींदा आहियूं, जंहिंजे करे ॿूटे जा पन सावा थींदा आहिनि ऐं इन्हनि जी बदौलत ई फोटोसिंथेसिस वारो कीमियाई अमल थींदो आहे। क्लोरोप्लास्ट ही पूरो पाण ई, उन जे अंदरि ही स्ट्रोमा आहे, स्ट्रोमा जे अंदरि ही ग्रेना बनावतूं मौजूदु आहिनि, थाइलेकाइड डिस्क आहे, उन जे मथां थींदो आहे क्लोरोफिल मालिक्यूल साओ मादो ऐं जंहिंजे करे थींदो आहे फोटोसिंथेसिस वारो अमल। तव्हां फोटोसिंथेसिस वारो अमल पढ़ियो हूंदो त उन में तव्हां पढ़ियो त ॿिनि हिसनि में फोटोसिंथेसिस जो अमल थींदो आहे। हिकिड़ो थींदो आहे डार्क ऐं ॿियो थींदो आहे लाइट डिपेंडेंट। हिकिड़ो लाइट इंडिपेंडेंट डार्क रिएक्शन ऐं ॿियो लाइट डिपेंडेंट कीमियाई अमल। डार्क जेको अमल आहे उहो इन स्ट्रोमा में थींदो आहे ऐं जेको वरी लाइट डिपेंडेंट अमल थींदो आहे उहो थाइलेकाइड डिस्क ते थींदो आहे, छो त इन ते ई तव्हांजी ग्रीन पिगमेंट क्लोरोफिल मालिक्यूल मौजूदु हूंदा आहिनि। क्लोरोप्लास्ट हिकिड़े क़िस्म जो प्लास्टिड आहे ऐं इहो ॿूटनि जे अंदरि ई मौजूदु थींदो आहे। असांजो जेको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।